जेकबाबाद खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जेकबाबाद हिसास इदारनि जे ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे 20,000 ईरानी तेल ऐं डीज़ल हथ कयो वियो। सदर थाने जे हद कराची कोटिया रोड कोटियो जंगलू होटल भरिसां बाईपास रोड ते चेकिंग दौरान 20,000 लीटर ईरानी तेल ऐं डीज़ल हथ कयो वियो। ज़रियनि मुताबिक़ सदर थाने जे मेन चेक पोस्ट शंबी शाह खां ईरानी तेल ऐं डीज़ल कीअं क्रॉस कयो वियो, इहो बि 10 खां 12 कोचनि जे ज़रिए क्रॉस थियो। सवाल इहो आहे त शंबी शाह चेक पोस्ट पुलिस बग़ैर चेकिंग जे 10 खां 12 कोचनि खे चेक छो न कयो। ज़रियनि खां मालूम अवाम जो चवण त शंबी शाह चेक पोस्ट जो इंचार्ज ऐं पुलिस वारा रिश्वत एवज़ स्मगलिंग थींदड़ हर उहे शयूं क्रॉस कराईंदा आहिनि। वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG लारकानो, SSP आमिर अब्बास शाह शंबी शाह चेक पोस्ट इंचार्ज ऐं पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ सख़्तीअ सां नोटिस वरितो वञे ऐं मुलविस शंबी शाह चेक पोस्ट जे समूरनि पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।